खिप्रो मां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में तकरारी केनालनि ख़िलाफ़ सिंधु दरिया बचायो कमेटी पारां रैली कढी वई। पाणी ख़ातिर जहिड़ो आ जा ज़ोरदार नारा। सिंधु दरिया बचायो कमेटी जे अॻुवाणनि शौकत बुर्दी, अकबर मरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ॻोठ पॿण वासी नौजवाननि, मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जे कारकुननि, सियासी समाजी माण्हुनि, शहरियुनि, आबादगारनि ऐं पोरियतनि पारां पॿण स्टाफ खां खिप्रो ताईं रैली कढी वई। शहीद चौक खिप्रो ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वयो। रैली में शरीक मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंधु दरिया मां निकिरंदड़ समूरनि तकरारी केनालनि खे रद्द कयूं था। सिंध में अॻु ई पाणी जी शदीद खोट आहे। केनाल कढिया विया त समूरी सिंध बंजर बणिजी वेंदी। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंधु दरिया असांजो जियापो आहे। पाणी खसिजी वियो त सिंध जी ज़रायत मुकमिल तबाह थी वेंदी। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंध खे पंहिंजे हिसे जो पूरो पाणी न मिलण करे अॻी समुंड सिंध जे लखीं एकड़ ज़मीन गड़काए वियो आहे। तंहिं करे सिंध दुश्मन मंसूबो फौरी तौर बंदि कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।